जी सामिन सिलसिले मुंह में तूं मौजूद सां अयाज़ अली मेमन तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु इन सिलसिले जो उनवान आहे सचल सरमस्त जी शाइरीअ में इंसान दोस्तीअ जो तसव्वुर ऐं इहा तहरीर आहे ज़ैन सोलंगी जी। इंसान ख़्वाह कहिड़े बि मज़हब गिरोह ऐं मुआशिरे सां तालुक़ु रखंदो हुजे, अगरि हू दर्स इंसानियत ते अमल पैरा हुजे त पोइ उन मुआशिरे खे तरक़ीअ जूं मंज़िलूं तय करण में का बि मुश्किलात पेश न ईंदी आहे। इंसान हिकु समाजी अमल जे नतीजे में ज़हूर पज़ीर थियो आहे ऐं मिली जुली करे रहे थो। जिते हमदर्दी एहसास सहप जी बुनियाद ते हू इंसानियत खे साथ ॾियण जो जज़्बो रखे थो, माण्हू तअसुब ऐं असीबत खां पाक ज़हन जा मालिक हुजनि। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त उन में ॿिए जी ॻाल्हि ॿुधण जी सघ हुजे त पोइ मुआशिरो अमन मुहबत तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ज़ामिन हूंदो आहे। अहिड़ी सूरत में इंसान जे इंसान सां दोस्तीअ जो रिश्तो हिकु अणटुट रिश्ते में तब्दील थी रंग नस्ल ऐं फ़र्क़ु ख़तमु करे छॾे। माज़ी बईद में इंसान दोस्तीअ जो मफ़हूम बयानु कयो वेंदो हो। अॼु उहो मुरविज न आहे, मगर हिन दौर में इंसान दोस्तीअ जो मफ़हूम सम्झण जी ज़रूरत आहे अगरि उन जे लफ़्ज़ मफ़हूम खे सम्झे त। इनकार्टा डिक्शनरीअ मुताबिक़ ह्यूमनिज़म ख़्यालनि जो हिकु अहिड़ो निज़ाम आहे जेको इंसान ज़ात ऐं उन्हनि जे क़दुरनि क़ाबिलियतुनि ऐं अहमियत ते मबनी आहे। ह्यूमनिज़म जो हिकु अहम नुक़्तो इहो आहे त फ़र्द जेको ॾाहप रखंदड़ हुजे ऐं पंहिंजो पाण में सच सुठाईअ खां बाख़बर हुजे। ह्यूमनिज़म दुनिया जो हिकु फ़लसफ़ो या सोच जो तरीक़ेकार आहे। ह्यूमनिज़म अख़लाक़ियात या ख़्यालनि जो हिकु निज़ाम आहे जंहिं जे वसीले उहा मालूमात मिले थी त माण्हुनि खे ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुरिजे ऐं उन्हनि उसूलनि ते अमल कीअं कजे। माण्हू जेके उन्हनि अख़लाक़ी क़दरनि ते अमल कनि था उन्हनि खे इंसान ज़ात जा पैरोकार सॾिजे थो। ऑक्सफोर्ड डिक्शनरीअ में ह्यूमनिज़म जी वस्फ़ हिन तरह बयानु कयल आहे। ऑक्सफोर्ड डिक्शनरीअ जे मुताबिक़ ह्यूमनिज़म अहिड़नि ख़्यालनि जो निज़ाम आहे जेको उन शइ ते गौर करे थो त इंसान ज़ात जा मसइला अक़ुल ज़रिए हल कया वञनि। बनिस्बत अक़ीदनि जे ज़रिए उहो उन हक़ीक़त जो ताक़ीद करे थो त इंसानी फितरत जो बुनियादी मुहबर सुठाई आहे। पुराणे दौर में इंसान दोस्ती सिर्फ़ तालीम जो ज़रियो ई न हुई, पर उन तालीम जे ज़रिए इंसानी शख़्सियत में एतमाद पैदा करणु, उन खे इंसान हुजण जूं ख़ूबियूं ॿुधाइणु ऐं उन्हनि ख़ूबियुनि खे मस्बत तामीरी कम में इस्तेमालु करण लाइ तरबियत करणु शामिल हुई, जिन जे ज़रिए ॿियनि इंसाननि सां मुआशिरे में ख़ुदि एतमादी इज़त ऐं अमन सां ज़िंदा रही सघनि। इन हवाले सां इंसान दोस्त फ़र्द सिर्फ़ अदब ऐं तालीम सां वाबस्ता न हो, पर मुआशरती तहज़ीब, मुआशरती अख़लाक़ियात, मुआशरती सियासत जो हिकु अहम रुकन हो। अक्सर करे हर दौर जे सूफ़ीअ जे पैगाम में इंसानियत जो दर्स मिले थो। सचल सरमस्त इंसान जी अज़मत जो प्रचारक ऐं हामी हो। इहो ई सबबु आहे जो हुन इंसानियत खे छीहो रसाईंदड़ रस्मनि ऐं रवाजनि ख़िलाफ़ हुन उन्हनि खे बार बार निंदियो आहे। इंसान खे पाण सुञाणण वारो सबक़ ॾींदे ग़ुलामी ऐं बानप वारी ज़िलत भरी ज़िंदगीअ खां छोटकारो ॾियारे खेनि सही मान मर्तबो इज़त ऐं अज़मत अता कई। सचल साईं फरमाए थो, टोड़ रिवाज ऐं रस्मूं सारियूं मर्द थिए मर्दानू, पाण बेगानू मूल न ॼाणी आहीं यार यगानू, वहम सचल कढ बानप वारो शमलो बध शहानू। अहिड़ो समाज जंहिंमें इंसान ज़ात जे जज़्बनि हक़नि ऐं तशख़्ख़ुस खे लताड़ियो ऐं चीभाटियो वेंदो आहे, उहो कंहिंखे बि पसंदि न हूंदो आहे। हर को इंसान ज़ुल्म ऐं ॾाढ खां नफ़रत करे थो। उहा क़तई हक़ीक़त न आहे त सिहतमंद ऐं सघारो समाज तॾहिं मुमकिन थी सघंदो आहे जॾहिं इंसानियत जी इज़त कई वञे ऐं फ़र्द जो एतिराम कयो वञे। नफ़रत, तअसुब, ख़ुदि गर्ज़ी, लुट मार ऐं उक़ूबतनि वारे माहौल में न मुल्की ख़ुशहाली मुमकिन थी सघे थी ऐं न वरी इंसान खे समाज जो कारगर फ़र्द बणाए सघिजे थो। इंसान बि इंसान जी इज़त ऐं तकरीम
तॾहिं ई कंदो आहे जॾहिं खेसि बि पंहिंजे एतिराम जो यकीन मिलंदो आहे। सचल सरमस्त हिकु आलम इंसान जो पंहिंजे माहौल में जॾहिं इंसान खे वेगाणो मलूल ऐं लाचार ॾिठो त हू आलम इंसान जो हिसास दिलि ऐं ज़हीन दिमाग़ अहिड़ो कलाम चवण ते मजबूर थियो जंहिंमें इंसान जे वक़ार ऐं इज़त जो दरिया मौजज़न नज़र अचे थो। सचल जे काफ़िए जे हिन बंद ते गौर कयो त तव्हांखे यकीनन इन ॻाल्हि जो एतिराफ़ करणो पवंदो त अहिड़ो मान ऐं इज़त इंसान ज़ात खे शायदि ई को सियाणो या को ॾाहो माण्हू ॾेई सघंदो। सचल साईं फरमाए थो त छोड़ गुमान गदाई वाला शमला चाबद शाहीदा मार नगारा वहदत वाला फिक्र करें पातशाहीदा। दुनिया जो कोई अक़ीदो इंसाननि खे कानून शिकनी बद अख़लाक़ी ऐं ज़ुल्म सितम जी तलक़ीन नाहे कंदो। मुआशरती ज़िंदगीअ में बि इंसान खे कंहिं बि शहरीअ खां इहा तवक़ हूंदी आहे त हू कानून पसंदि हुजे, सुठे मुआशरती अख़लाक़ जो मालिक हुजे ऐं मुनसिफ़ाणा रुझान रखंदो हुजे। तंहिं करे अक़ीदे जे फ़र्क़ खां सवाइ सभिनी शहरनि जे लाइ कानून मुआशरती उसूल ऐं ज़ाब्ता समाजी अख़लाक़ियात जे पैमाने ते हिक जहिड़े बुनियाद ते तय करे सघजनि था। सचल साईं जो फ़िक्र दुनिया जी कुंड कुड़छ ताईं फैलिजी वियो आहे। जेका ॻाल्हि सचल साईं 100 साल पहिरियां करे वियो, अॼु वॾा वॾा इदारा उन जी ॻाल्हियुनि जी पासदारी करे रहिया आहिनि। सचल साईं ॾाहप ॾात ऐं ॾांव जो अज़ीम प्रचारक हो। संदसि शाइरीअ में समाज जी रवायती ऐं अढंगनि उसूलनि इंसानियत खे छीहो रसाईंदड़ रस्मुनि ऐं रवाजनि जे ख़िलाफ़ ज़बरदस्त पैगाम ॾिनल आहे, जिन ते अमल करे हिकु नई तरक़ी पसंदि ऐं तामीरी सोच सां हिकु नए मुआशरे जी तश्कील ॾेई सघिजे थी। सचल साईं वटि इंसानी दुनिया जी मुस्तक़बिल सुख ऐं सरहाईअ जो ख़्वाबु आहे। सुखियो ऐं सताबो साणिह सचल साईं जो सपनो आहे, जंहिं लाइ पाण फरमाए थो सदा साणिह में सुखिया हुअन संघार पखी मंझि पवार शल हुअन हमेशह सरहा। सचल सरमस्त जी शाइरीअ मां उहा भलीअ भित ॼाण पवे थी त हू इंसानी अज़मत जो सख़्तीअ सां क़ाइल हो। सिंध जो ही मंसूर सानी पंहिंजी शाइरीअ में दुनिया खे इंसान दोस्तीअ जो दर्स ॾिए थो। मेठ मुहबत सहप रवादारी ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थो। पाण चवे थो सचू थी सचो आयो माॻ इन्हीअ महिमान।